जो सफर जो नक्शो नबी संजय जो रखई स हितों को हिते हलणो आ कौन करीमन फरमाए जिब्रील हे त महीनन जो सफर आ मुखे अग में इतला दे हां त माने सफर जी तैयारी त कया तो असा कराची जे सफर ते वींदा हूं बि 8 डी दिमाग में यो सफर सवार हुंदो आ त केड़ी गाड़ी ते वणो रेल ते वणो कार ते वणो पेट्रोल भी महंगो 100 दफा सोचे असा सखर मो पो घुटकी निकता से पहुंचो से साईं मोहम्मद उस्मान जी दावत आ इंशाअल्लाह यो धक जलण छो त जो की सुबह जो चासे खबर हली वई साईं 22 रुपया चढ़ी अले शा मुल्क जो हाल थी हर शे मोहांगी वने थो डुकर वधंदो वो भी असा ते मानू अन्या कावड़ नथी लहे न चो सब कुछ मुल्लन क्यों आ मुल्लन के दिनो छा यो न था दसो तो न बदमाश चुको में किन करे हो पर धोयणो विचारन मोलन के पेजी उलमा सा तावन क्यों उलमा जो साथ दो इंशाअल्लाह हुकूमत जब आलमन जी आई सब शे खत्म थी वींदी मोहांगायूं बदमाशियूं ओरियानियूं फहाइशी जा अड्डा सब खत्म थींदा तो इंशाअल्लाह कुरान जी बरकत थींदी कुरान जो कानून अची वियो त बेड़ा ही पार थी अल्लाह वो डी असा के दिखारींदो इन धरती ते असा जो कायद मर्द मुजाहिद मौलाना फजल रहमान अल्लाह जी हुक्म सा जो वजीर आजम थींदो ऐ सिंध जो वजीर आला राशिद महमूद थे तहां के मंजूर आ नथा गलायो साईं एड़ा हाकिम असा के मिलन कुरान वारा मिलन आलिम सबूरा मिलन साईं मोहम्मद इसाक जड़ा साईं मोहम्मद कासिम जड़ा हीरा जकड़े असांजे मुल्क पाकिस्तान जा वजीर कुछ वजारतू इनन के भी मिलन तो यकीनन अही आलिम ये नेक ये सालेह दुआऊं घुरंदव नी दुआ जी बरकत सा रब नवाज़े छडींदो अज असा के हाकिम उहे मिलिया हन जेके अवल त जानी भी हन त शराबी भी हन चोर त आहिन शराब भी जिनाहू करे जेके सॼी रात निंड्रो था करन शाही कौम जा मसला हल कंदा आलिम सगोरा अल्लाह जो कसम खणी हिन कुरान जगियो चवा तो वध में वध सुबह जी नमाज पढ़ंदा तो के दफ्तर में न मिलन मस्जिद में मिलंदा ओ शायरा दुआ उलमा जी हुकूमत अचे असा बस जलसन ते महदूद आहियूं वोट देण में चे आलिम खटींदा थोड़ा तो दींदे ही वोट न त काडो खटींदा इंशाअल्लाह हिन भेरे वारो 2000 जो है असा जो साल हले थो न आलिम उठंदा तो आलमन जा हथ मजबूत बहरहाल मा अर्ज कम नबी अलैहि सलातो सलाम जो सफर जो नक्शो जिब्रील रखियो जिब्रील चो सणा हितां को हिते सजन फरमाए हेडो वडो सफर आ यार की हलंदा से अग में इतला तो करे हां सोहणा सफर बिल्कुल वडो आ पर पूरी दुनिया निंड पई होंदी सजो सफर करे वापस मोटी की तरह बिस्तरे ते निंड भी कंदो सुबह की नमाज भी इते पढ़दो फरमाए केड़ी सवारी आंदी थी मां जो ते वाइज में चवा त साईं तां जे जिले जो अमीर साहब आयो आ चवे तो वाइज का पो मा तां के सिधो वठी विंदम कराची का पो सऊदी अरब मक्को मदीनो घुमाए सुबह जी नमाज वरी तां के कादर पर पढ़ाईंदम तो मौलवी साहब खैर तो थी केड़ी सवारी अल्लाहु अकबर मदीने जमीर फरमाए जिब्रील केड़ी सवारी आंदी थी जैसे जन्नत मो सवारी आंदी आ जंजो नालो बोराक खुदा जो कसम जन्नत में सवारियों बोराक वडियूं स्पीड वारियों बियूं हुयूं मेराज वारी रात हर का सवारी खुशी पई करे अज मोहम्मद माते सवार थींदो का चवे पी मोहम्मद माते सवार थींदो पर बोराक सब का कमजोर भी हो नंढड़ो भी हो अखिन मा गोड़ा हारे रब के चे मौला यो मुखे न मिलंदो पर जे तो रब करीम जी मेहरबानी करम नवाजी मोते थी वई यो एहसान मोते कर जो सोहणो मोहम्मद माते सवार थे उन पाक मोहम्मद जी कदमन जी बरकत जे करे ओ मुजा मिठा रब जन्नती स्वारन जी सरदारी मुखे मिली वींदी बोरा कई आजजी तकब्बुर न कई वडाई न कई मालूम छो त आजजी वारो रब के डाढो वणंदो आ आजजी कई अल्लाह वट बोराक जी दुआ कबूल थी वई बोराक मिठे मोहम्मद जे कदमन जो हेठो आयो पाक नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जडे मेराज वारी रात बोराक जे वेठो आया तो बोराक जा खुशियों में पैर न पिया झलजन ई जमीन ते बुल पेडे टप पेडे जिब्रील मुहार के पकड़े सट दे के सो बोराक मस्ती न कर वडाई न कर तकब्बुर
तकबर न कर, गुरूर न कर। अज तो ते उहा हस्ती सवार थियण वारी आ जे हस्ती जे ला नबी भी सिकंदा वे। बोरा कखन मां गोड़ा हारे चो जिब्रील मुखे दड़का न दे। मां मस्ती काथे क्या तो मां तकबर काथे तो क्या मां तो गुरूर काथे तो क्या मां तो खुशी मुखे तो खुशी थी आ जो बिनी जहान जो सरदार मिठो मोहम्मद अरबी मुजी पुठी ते सवार थींदो। जे पाक मोहम्मद करीम जी कदमन जी बरकत जे करे अल्लाह पाक मुखे जन्नत जी सवारन जी सरदारी दई छडींदो। चवण सुभान अल्लाह। ए मदीने जो मीर थई, आमिना जो लाल थई, सोनन जो सरदार नबी थी जे नबी जे सदके रब जोड़ियो ही जहान थई। किस्सो तमाम लंबो आ, ये सॼी रात इन उनवान ते हला। मां थकी पवंदुमि, तव्हां थकी पवंदो, इहो मौज़ू खुटण जहिड़ो न आहे। बस ए साईं जी मोहब्बत, साईं जो प्यार ऐं शफ़क़त वठी आयो आहे ऐं वाइदो ॿिए हंधि हुयो। वरी हिते जो आयुमि त चङनि भलनि बुज़ुर्गनि जी ज़ियारत ॾाढी खुशी थी आहे ऐं मां दुआ करण आयो हां अल्लाह उलमा सां मोहब्बत नसीब करे। मुख्तसर खतर थो कयां। नबी से फरमाए त मेराज वारी रात पाक मोहम्मद अमीर फरमायो मां हिक औरत खे ॾिठुम जंहिंजा हथ पुठीअ सां बदल हा, टंगू मुठीअ सां बदल हूं। मां पाण फरमाए त मां पुछा कि जिब्रील कहिड़े ॾोह जी हिन औरत खे सज़ा मिली आहे? जिब्रील जो सोहणा नबी ही उहा औरत आहे जेका दुनिया में निमाज़ त न पढ़ंदी हुई, निमाज़न ते ठठोल मस्करी कंदी। औरतुनि में बीमारी आहे, यदि वाह वाह मुलियाणी थी वई। जी नबी से फरमायो औरतुनि जे लाइ हुकुमात, मर्द जे लाइ बि हुकुमात, कंहिंखे टोक मस्करी न करे। निमाज़ मुल्हनि जी नाहे, निमाज़ जे मिठे मोहम्मद ते कलमो पढ़ियो आहे त मुसलमान खे पढ़णी। चओ इंशाअल्लाह निमाज़ पढ़बी, न पढ़ंदो त मोचड़ा खाईंदो। बेनिमाज़ी जी जाइ जहन्नम, निमाज़ी जी जाइ जन्नत। नबी तो फरमाए बेनिमाज़ी मरंदो वेंदो, कब्र में पुॼंदो वेंदो, कब्र बाहि जो तनूर बणिजी वेंदसि। निमाज़ी मरंदो वेंदो, कब्र में पुॼंदो वेंदो, कब्र बेश्त जे भागनि मां भाग पड़े। चओ इंशाअल्लाह निमाज़ पढ़ंदासीं, पाण भी पढ़ंदासीं, बच्चन के भी, औलाद के भी, सबके निमाज पढ़ाईंदासीं। मदीने जे मीर जा दीवानो पाक मोहम्मद करीम ते कलमे पढ़ण वारो मुझे सोहणे नबी फरमायो, दिलबर नबी फरमायो मां हिक औरत खे ॾिठुम मेराज वारी रात जो किस्सो थो बयान कयां। फरमाए मथे जे वारन सां मथे टंगियल हुई मलाइक उन जो दिमाग जो मिजालो कढी बाहि ते टटकाइण पिया। पाण फरमाइनि था मां पुछा कि जिब्रील कहिड़े ॾोह जी सज़ा मिली अथसि? जिब्रील जो सोहणा नबी हे उहा औरत आहे जेका दुनिया में मथे जा वार धारण माण्हुनि जे साम्हूं ज़ाहिर कंदी हुई। अॼु औरतुनि में इहा शइ आहे या न आहे? ॻाल्हायो। घर में वेठी आहे, भाउ वेठो आहे, पुटु वेठो आहे, घर जा पंहिंजा आहिनि, भाती वेठा आहिनि, इन्हनि जे अॻियां छा आहे? शरीयती पंहिंजी। अज मां हिकड़ो वाक्यो बुजुर्ग साईं हाफिज मोहम्मद सिद्दीक रहमतुल्लाह अलैह जो पढ़ियो। चौन सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ढरिया कर त मां ॾाढा तव्हांजे घोटकी जो बुजुर्ग मानी पे पचाए हिक औरत मुरीदानी ही साईं अंदर आया, उन जे मथे ते रो न हो। फरमाई इन औरत खे उथारियो जेका मानी पकला या मानी खणी दफन करायो। साईं जानवरन के ढोरन के विझो। फरमाए ना, इन मानी ते अल्लाह जी रहमत ना है, रब जो गज़ब आ। अज औरतुन के बेपरवाही आ, मथे जा रवा लही विया, गिचन में पिया हिन। ओ ना फरमान अम्मा कब्र में घिर दिया दुखी थी दिया, जे कब्र में नाग थी, जे कब्र में विछो थी, जे कब्र में तकलीफ थी, उन कब्र जे लाइ भी कुछ सामान तैयार कर। बेनमाजी मर्द भी थी विया, औरतूं भी थी वयूं। औरतूं अहिड़ियूं हूंदियूं त बच्चन ते भी ओढ़ो ई असर। जे औरत नेक आ त घर नेक। मां त चवंदो आहियां घर खे हलाइण वारी औरत आ, घर खे हलाइण वारी औरत आ, घर जी वज़ीर आज़म औरत आ। मर्द वेचारो सॼो ॾींहुं कमाए मज़दूरी करे घर अची औरत जे हथ ते रखंदो आहे, औरत घर हलाईंदी आहे। हीअं आहे अलाए मां ग़लति थो ॻाल्हायां, कुझु मासां बि ॻाल्हाईंदा हलो मां ख़तमु थो कयां। जे औरत नेक आहे त इंशाअल्लाह घर हलंदो। असां भी सॼो ॾींहुं ॿार जलसन में कॾहिं काथे घर वारनि खे ख़र्च ॾेई ईंदा हूं, पोइ केतिरो बि मुक़ररा उहो मां रोज़ ॾींदो आहियां। हिकु ॾींहुं मां घर में वेठो हुअमि, ॿ ॾींहं वांदो वेठो हुअमि, घर वारी खे चयुमि पैसा वधारा थी वठे, एतिरो पैसो ख़र्च थी करे। मूंखे चई बसि ठीकु आहे, उहा बि नाराज़ थी वई। मूंखे चई अॼु पाण
मां जो ठीक है अल्लाह जे कुरान जगे बैठो आ त्रे पारी ते पैसा पूरा सुबह सा बाहू बची के मास बस मुजी तौबा ना पाण हला पो मां समझियुम त घर हलायण हे तू जानन असा के घर हलायण जी खबर काने असा बाहर कम कंदा जे औरत नेक आ त इंशाअल्लाह घर तुजो जन्नत जो टुकड़ो आ बच्चों ते मेहनत कंदी बच्चो नमाज़ी थींदो बच्चो कुरान पढ़ंदो तुजे घर ते खुदा जी रहमत जो मीह वसी ऐ कोशिश कयो बच्चन के शादी करायो नेक घरन मो रिश्ता कयो असा वारी गोली ना ए बाबा हे त असा वारन के वणी काने छोरा भी चंद्रा सजो दी मोबाइल दिसी दिसी खानो खराब थयो तन चे हिता वारी त मुखे वठणी ना है ओ होडे जका मोबाइल ते गालहिंदी आ पो 8 ॾींहनि खां पो छोरो वते तो बंदूक छींदो ची खैर ता है हली वई पेकन अगे जमाने में पी मां जा रिश्ता कबूल कंदा हा बाबा अम्मा दिसे अबो दिसे असा के दिसणो ही ना है घरवारी नेक गोलियो घराणो नेक गोलियो अगे पुछंदा बाबा नमाज पढ़ंदी आ कुरान पढ़ेला हाने या शे पुछंदा ही न कलर किया थस मानी पचाणी थस थाम मलणी दा थस मानी भल न पचाण के सो थाम तू पाण वनी खो पर जे नमाजण थी खुदा जो कसम घर तो जो खुशहाल आखिरी आवाज तवज्जो खत्म तो क्या वाक्य तो चे इमाम अहमद बिन हंबल जी न्याणी के गोठ में परण जी आई अबा के बेला के जी पाड़े जी का न्याणी परण जी इंदिया त परे परे जो औरतूं अची करे न्याणी जो मुंह ॾिसणींदा आहिनि जिन कुआर जो मुंह ॾिसूं परे परे को औरतूं अची करे पोतूं सुबुह जो सिजु भरियो अची औरतूं पोतियूं आहिनि सस के चयो मां तुंहिंजी नूंहं सां मिलणो आहे सस चवे थी ॻाल्हि आहे हिकु त सॼी राति पाण बि तहजुद पढ़ियो अथई मुड़ुस खे बि तहजुद पढ़ायो अथई ऐं सुबुह जी निमाज़ पाण भी पढ़ी थई मुड़स के भी पढ़ाई थई ऐ इशराक भी अखिन सां ॾिठो त नमाज़ पढ़ियो थई मत निंड सुमी न पई हुजे मत सुती पई न हुजे कीअं उथारियांस इलाज मिंठू कयोसि जो अमां सां बगदाद शनान का परे परे खो आयूं आहियूं मेहरबानी कर उथारेस मिले पो भली निंड सस जो मथो अचे बुधो साईं मोहम्मद उस्मान हाले जी शरीफ वारे जे मदरसे में अचण वारो ए बुजुर्गन जी नेकन जी मेहनत व अल्लाह वारन जी मेहनत व अल्लाह इन नेकन जी मेहनत जे सदके खुदा जा अजाब ए मुसीबत उतारियो बैठो तव अचे तो सस मथो जो अचे दिसे त कुरान खुलियो पे तो वेठी तिलावत थी करे मथो अची करे चवेस थी ओ पुट न्याणी परे परे को और तो सा मिलण आयूं 5 मिनट उन सा मुलाकात कर अखिन मा गोड़ा हार दिने के मा मुजो मामूल पूरो न थियो रोजानो जका मंजिल पूरी कंदिया कोन कई थम किए मुसल्ले खो था मुखे जिंदगी में याद ना है जो 83 पारा पड़ी मुसल्ले खो थिया सस मिंठू थी करे पो सस के चिंगाल बुदम ठीक आ जे नथी मुणे त मां उठा थी पर एकड़ो मुजो शर्त आ औरतन को पुछा कर का बेनमाज़ण औरत ना आया जकरे बेनमाज़ण औरत आया त मूसा न मिले हली वनी मुखे जिंदगी में याद ना है मां 7 सालन जी उम्र में हम न मुखे बेनमाज औरत दिठो आ न मां बेनमाज औरत के दिठो आ काडो एडियो न्याणियो आणी कम असा जा लही विया अमा वनी ऐलान कर औरत वनी बाहर ऐलान कयो ससो ऐलान के बाबा जका बेनमाज़ण औरत आ मेहरबानी करे हली वने मुजी नूह सा मिले न मिले जका नमाज़ण उहा अचे किताबन में वाक्यो अचे तो 700 बेनमाज़ण औरतन वायदो कयो त अज खां पो नमाज न एक औरत जी मेहनत सा 700 बेनमाज़ण औरतूं नमाज़ण बणजी वयूं छड़ो नमाज़ण न वक्त जो कामिल वलियाणियूं भी ओ शायरा दुआ कोशिश कंदो एड़ी न्याणी गोलियो नथा गालायो मुजो एकड़ो माइट हो सांगड़ जे इलाके को वडो ऑफिसर हो पूरे सिंध में घुमियो मुखे जैसे मुखे छोकरी खपे जका डॉक्टरानी होंदी छा कंदई पर जे कुरान वारो पान हाफिजा आलिमा त छोकरी भी हाफिजानी आलिमानी होती जो इंशाल्लाह एड़ी मेहनत कभी बस मुखे डाडी खुशी थिया जलसो भी आहे पर होडे धमकण लगो या बीमारी जलसन में आई भत जा आशिक तहां कुरान जा दीवाना आई हे जके आया न जेड़ा आया तेरा वीदा तहां जके आया हो इंशाल्लाह मानी भी मिलंदी रहमत सा झोलियों भी भरे चा इंशाअल्लाह ऐ मानी रोज मिलदी आहे एड़ियों महफिलों किस्मत सा ओ मा छो न चवा ही महफिल आहे ॾाढी भली
जैमें मलिक मोमिन आया हली रब फैज जी खोली यार गली जैसा उनस रखण इंसानिया इन रात भलारी जेत अंदर अज कुरान जो जलसो आ वेठा आशिक अरबी मोहम्मद जा वेठा आशिक अरबी मोहम्मद जा जिनजी दीन अल दिलड़ी दीवानिया कहतो जिन कदम भरे कुरान बुधो कुरान जो शान बयान बुधो रब जी रहमत वारो ऐलान बुधो जिनके जन्नत जी मेहमानिया इन रात भलारी जेत अंदर अज कुरान जो जलसो आ वेठा आशिक अरबी मोहम्मद जा जिनजी दीन अल दिलड़ी दीवानिया ए कुरान जा आशिक मां खुदा जो कसम खणी चवां थो ॾींहुं क़यामत में हे कुरान सुनाणी बुडल बेड़ो तरी पौंदुई जन्म खां बची जन्नत हलियो रख कुरान वारन सा यारी कुरान वारन सा मोहब्बत रख त बेड़ा ही पार थी वञनी फिक्रे आखिरत जो उनवान सा ही जलसो मुनक़िद हो पर मां मेराज जो महीनो ॾिसी मेराज भी कुछ बयान कम यार असा को आखिरत जो फिक्र हलियो नमाज हली वई कुरान की मोहब्बत हली वई पर यार ओत तो मौत ईंदी खुदा जो कसम 70 बार कबर भी रोजानो पुकारींदी थी नालो वठी चोंदी आ ओ फलाना फलाने जा पुत्र ओ खान साहब ओ मीर साहब ओ पीर भतार मौलवी हाजी कारी कबर चवे थी मां नंगन जी जाया मां विछुन जी जाया मां तकलीफन जी जाया मां सूरन जी जाया मुझे अंदर ते त सोना अमल खणी अचा मां दिसन में मिट्टी जो खड्डो हां पर तू जला जन्नत जे बागन मां बाग बनजी मां मन्या तो तू सकरात वारा मानू बिठा हुंदा अबे जी सकरात अम्मा जी सकरात चाचे जी मामे जी सकरात मथो बीठो आ अबे जे अखिन मां पानी तो वहे अबो तके तो जान मां दुनिया के बगलो अलाए कंहिंजे हवाले थींदो पनी अलाए कंहिंजे हवाले थी वेंदी बच्चा यतीम बणजी वेंदा घरवारी बेवा बणजी वेंदी हे पाणी समझे थो त कुरान फरमाए थो कल्ला इज़ा बलगत तराकिया वकील मन राक वसन्ना नहु फिराक हे पाणी समझे तो सुभाणे उहो डी जरूर मुझे मथो हाणे अचण वारो आ जान मां दुनिया के छडम घरवारी बेवा बणजी वेंदी बच्चा अब्बा अब्बा करे ले के सड़ींदा कपड़ा भी मुझा लाहींदा मिट मुखे उन खटोले ते समारींदा जे खट के दिसी भजंदो हम मुखे उहो खफन पाराईंदा जे खफन के दिसी भजी वेंदो हम उन मिट्टी में कबर में मुखे सटींदा क़यामत ते मुखे अकेलो रहणो पवंदो मुझा अदा पोइनी जे करे कबर आखिर जी तैयारी कर अरे शाह अब्दुल लतीफ भिटाई घोट चवे तो बंदा पुछड़ाइन जाहिला छद हाणे साणु नहल दुई पीउ नको भाव नको भाणे अकेलो वनी कबर में सुम्हारी दई आणे कबर पीड़े पे माल कंदई ये सरह मंज घाणे वात मो वाका करे निकरंदई जका थन पियारी हई पाणे मरण पुजाणा पाणे सजू कंदे सैयद चवे मरण का पो सब गालियों सच्चू कंदो हे भी गलती माखो हे भी गुनाह मुखो हे भी डो मुख थियो अल्लाह से फरमाए जो पढ़ पंजे किताब के माल हाज़िल किताब ला युगादिरु सगीरतन वला कबीरा नंढा वडा गुनाह दिसी चंदो है अफसोस जको गुनाह अबे का अम्मा का लिखायम अज उहो भी लिखो पिया उस्तादन को मुर्शिदन को लिखा पियो उहो भी लिखो पियो अज बची न सगनम अल्लाह फरमाए तो बाना बी का एकड़ी एड़ी नेकी होंदी ये नेकी जे सदके तोखे बख्शे जन्नत वा नेकी दस्याम केड़ी आ दस्याव या हिन कुरान वारी मजलिस जेके आया हो न इन महफिल में बैठा हो मां खुदा जो कसम खणी चवां थो रब से फरमाई दो बाना तो दुनिया में मुझे कुरान बुधण का पो तुझे दिल में खौफ थियो हो अखिन में गोड़ो निकतो हुई वो गोड़ो जमीन ते न किरे हो मां उन्हें के खणी पहाड़न जितरो वजन ॾियारे अॼु तुझे आमाल नामे जे ताराजू में रखी तोखे माफ़ी ॾेई जन्नत ॾेई दुनिया में रो है रोण जो जहाना खिलण जो ना है बस अल्हम्दुलिल्लाह मां ड्रगे वायर जो शौकीन बिनाया तहां जे जिले जो सही अमीर सही मौलाना मोहम्मद इसाक लगारी साहब जलसे जी इख्तितामी दुआ सयन घुराइंदा पर मुझे सफर जो साथी नात ख़ान बिया पर सोने नबी जो आशिका ए फिक्रे आखिरत ते एकड़ो गजल ता के बुधाइंदो वो साईं के अर्ज रखंदम तो बटरे जुमला भी गालहिंदा दुआ भी घुरदा ए बुजुर्गन नेकन जी महफिलन में अचो खुदा जो कसम इन जी ज़ियारत की सवाब सब तने शाह साहब फरमाए तो
हल त उन सा हल जेके हली जानिन उन सा न हल मत हली हाल विञाइन जे तो वेह त उन सा वेह जेके वेही जानिन उन सा न वेह मत वेही वक्त विञाइन जे तो और त उन सा और जेके ओरे जानिन उन सा न और मत ओरी दे ओरे रहजी वनी जे तो कख सड़े पन सड़े सड़े साओ गाहो जिन रीझायो अल्लाह तो न चेत सोहे गजल पढ़ंदो इए वेठा न जो जे प्लास्टिक जा मानू चिड़िया घर में सही मोहम्मद कासिम ता भी थोड़ो सदरी के हथ हणजो ए नात पढ़े थोड़ो खीसे में हथ विझो ये सखर ते हे भी दुआ कंदो वनी त वरी कदे साईं मोहम्मद उस्मान जी दावत मिली बस अल्हम्दुलिल्लाह मां आयो हां मुडी ॾाढी खुश थी आहे जिंदगी में पहिरियों दफ़ो हिन मदरसे के ॾिसी खुश थियो हां अल्लाह हिननि बुजुर्गनि जी मेहनत के कबूल और मंजूर फरमाए व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।